नाज़रीन, हिन वक़्तु मां काज़ी सरफराज़ मेमणी चौक ते मौजूद आहियां, जिते 40 ॾींहं अॻु राहुल जंडावड़ो गुम थी वियो हो, जंहिंजो 12 ॾींहंनि खां पोइ लाश हथ आयो। उन जे लाइ अॼु धरणो हयो वियो आहे। अञा ताईं कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। अचो त हिननि खां पुछूं त ही वधीक छा था ॿुधाइनि। कातिल अञा तहक़ीक़ात जेका मुकमल कई वई आहे। असीं घुर था कयूं IG सिंध SP शहीद बेनज़ीराबाद के त जल्द खां जल्द इन जा कातिल वाक़ा कया वञनि ऐं इन जो मौत जेको पुरस्कार आहे इन खे वाक़ो करे जीअं हिते शहरनि जी बेचैनी ख़तमु करे, छो जो उन्हनि जा अज़ीज़कार तमामु इन गम में वरितल आहिनि। असां चाहियूं था त जल्द खां जल्द इन खे केस खे हिकु दफ़े फाइनल कयो वञे। महिरबानी। सकरंड में असांजूं माइरूं भेनरूं ऐं गैरतमंद साथी एहतिजाज ते वेठल आहिनि धरणो हणी, सिर्फ़ु इन जे लाइ त मासूम राहुल जो जेको 1.5 महीनो अॻु में क़त्ल थी वियो आहे, उन जा कातिल इंतिज़ामिया खे नथा लभनि। असां IG सिंध खां मुतालबो था कयूं त हिन सुस्त रवे जी जो नोटिस वठी ऐं राहुल जा कातिल गिरफ़्तार करे ऐं उन जे वालिदीन खे इंसाफ़ फराहम करे। राहुल जंडाड़े के मुसलसल महीने खां वठी संस माइट पूरो शहर असां शहरी एहतिजाज में आहियूं, सिर्फ़ु इन जे लाइ त राहुल जो जेको क़त्ल थियो आहे या हुन सां छा मामिलो थियो आहे, उन खे मंज़र आम ते आंदो वञे। उन सिलसिले में अॼु बि असां वटि हींअर सकड़ शहर में सिनेमा चौक ते एहतिजाज आहे, जंहिंमें असां भरपूर जी त भाई राहुल जो वालिद साहब पियो ॻाल्हायां त 1.5 महीनो अॻु में मुंहिंजो छोकिरो क़त्ल थी वियो त पुलिस अञा ताईं कक भणी पीणो बि कोन कयो आहे ऐं हिते जो हिते असांखे गुमराह करे रही आहे त भाई राहुल ही वियो ही वियो ऐं जेको आहे सो रुख चेंज पिया कनि ऐं असां इहो हरगिज़ कोन करणु ॾींदासूं जेसि ताईं राहुल जो इंसाफ़ नथो थिए असां पोइ हिते हटण वारा न आहियूं। ऐं IG सिंध खे असांजी अपील आहे त ग़रीब आहियूं पर पोइते कोन हटंदासूं ऐं महिरबानी करे ऐं जेको आहे सो राहुल जा कातिल गिरफ़्तार कया वञनि, न त अॻिली सूरत में असां मजबूरन नेशनल हाईवे ब्लॉक कंदासीं। हुन जे मथां कहिड़ो डंडो आहे, वॾो माण्हू जो हथ आहे, पुलिस सभु चुप करे छो वेठी आहे? हा, असांखे टॉर्चर थी करे तव्हां चवो, तव्हां नाला ॿुधा सघे, ख़बर हुजे त असां ई ॻोल्हियूं। पुलिस के सॼी ख़बर आहे कातिलनि जी, तो बि पुलिस कोन थी उथे, भला छो कोन थी उथे पुलिस? असां एतिरा रड़ियूं था कयूं, रोज़ जुलूस था कढियूं, पुलिस कातिलनि खे छो कोन थी झले? छो असांजो इंसाफ़ कोन थो मिले? 40 ॾींहं थी विया तो बि असांखे इंसाफ़ कोन थो मिले। पुलिस उथे न त इंसाफ़ मिले न, पुलिस छो कोन थी उथे? पुलिस मिलियल आहे न, पुलिस मिलियल आहे तॾहिं असांजो इंसाफ़ कोन थो मिले। असांजो मसइलो इहो आहे कीअं बि करे असांखे कातिल ॻोल्हे ॾे, न त ॾाढो खून ख़राबी थी थिए। असांखे कातिल ॻोल्हे ॾे, असांखे कातिल पुलिस ॻोल्हे ॾे, असांखे इंसाफ़ खपे, असांखे इंसाफ़ ॾे। कैमरामैन आकबर रज़ा सियाल सां गॾु रज़ा मोहम्मद सियाल, मेहरान TV न्यूज़ सकरन।